हज़रत सदरुद्दीन शाह बादशाह जे 745 उर्स मुबारक पुॼाणी ते पहुतो। मेले जे मौक़े ते ईंदड़ ज़ाइरीन लाइ सखर इंतज़ामिया ऐं औक़ाफ़ खाते सखर पारां सहूलतूं ऐं सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त कयल हुआ। पुलिस समेत मुख़्तलिफ़ इदारनि जा एहलकार चौकस रहिया। मेले जे आख़िरी ॾींहं ते एडिशनल सेक्रेटरी सकाफ़त सिंध अब्दुल गनी महर खे अब्दुल वहीद दायो मैनेजर औक़ाफ़ सखर अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो पेश कयो। हिन सिलसिले में हज़रत सदरुद्दीन शाह बादशाह जो 745 उर्स मुबारक पुॼाणी ते पहुतो। सालियाने मेले जे मौक़े ते सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया हुआ, जॾहिं त ज़ाइरीन खे सिहत समेत ॿियूं सहूलतूं ॾियण लाइ मुख़्तलिफ़ इदारनि समेत औक़ाफ़ खाते सखर जा ऑफिसर तोड़े ॿिए स्टाफ बि नौकरी जा फ़र्ज़ निभाया। पुलिस पारां कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खां बचण लाइ समूरनि हाज़रीन ऐं ज़ाइरीन जी जामे तलाशी खां पोइ चेकिंग पॉइंट मां गुज़ारे मेले में दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी पई वई, जॾहिं त CCTV कैमराऊं बि लॻायूं वयूं हुयूं। सिहत खाते पारां फर्स्ट एड ॾियण लाइ मेडिकल कैंप क़ाइमु कयल हुई। सरकारी तौरु ईटी एम्बुलेंसूं बि मेले दौरान मौजूदु रहियूं, जॾहिं त मेले जी पुॼाणी ते औक़ाफ़ खाते सखर जे मैनेजर अब्दुल वहीद दायो पारां एडिशनल सेक्रेटरी सकाफ़त सिंध अब्दुल गनी महर खे अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो पेश कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।